अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अॼु आउं पंहिंजे दोस्तनि सां गॾु डॉक्टर सनाउल्लाह ऐं उनजे भाइरनि सां गॾु हज़रत निहाल शाह नूरी जी दरबार जी ज़ियारत ते आयल आहियूं। दरबार हैदराबाद शहर खां तक़रीबन 10-15 किलोमीटर जे मुफ़ासिले ते आहे। बारोनक इलाइक़ो आहे। गंज टकर जे भर में ही दरबार आहे। चौधारी सरसब्ज़ो पहाड़ियूं नज़र अची रहियूं आहिनि। ही बुज़ुर्ग तमामु पुराणो बुज़ुर्ग आहे। इन इलाइक़े खे गंजो वलियनि जो मंजो बि चवंदा आहिनि। ही मथे सीढ़ियुनि जे वसीले असां चढ़ी पिया आहियूं, छो त ही मज़ार टकरी ते तमामु बुलंदी ते जुड़ियल आहे। मज़ार अञा बुलंदी ते आहे। ये मज़ार शरीफ है, जंहिंमें अंदर दाख़िल थी चुका आहियूं। हिते ॿ मज़ारूं ॿियूं जुड़ियल आहिनि, जॾहिं त ही मज़ार शरीफ निहाल शाह नूरी बुज़ुर्ग जी आहे। तमामु बेहतरीन ऐं ख़ूबसूरत मज़ार जुड़ियल आहे। ये बाहर जो नज़ारो आहे, तेज़ हवा में मट्टी जे कुछ तूफ़ान सबब हैदराबाद शहर नज़र न अची रहियो। शहर पूरो नज़ारो थी सघंदो आहे। ही गंज टकर जूं टकरियूं आहिनि। हिते मौजूदु फ़क़ीर वेठल आहे। तमामु बेहतरीन ख़ूबसूरत मज़ार जुड़ियल आहे साईं निहाल शाह नूरी जी। हिन इलाइक़े में चढ़ा त शाह लतीफ़ भिटाई ऐं ॿिया बुज़ुर्ग बि हितां लांघा थिया आहिनि। बंगलाज वेंदे हिन जाइ ते काफ़ी बुज़ुर्गनि चंद घड़ियूं गुज़ारियूं आहिनि। नाज़रीन, हिकु दफ़ो वरी तव्हांखे ॿुधायां त ही इलाइक़ो गंज टकर जो आहे, जंहिंखे गंजो वलियनि जो मंजो करे छॾींदा आहिनि। हिते वलियनि दरवेशनि ऐं सन्यासियुनि जो बेड़ो
क़दीम वक़्तनि में अंगलाज तोड़े द्वारका वारा काफ़िला हितां वेंदा हुआ। हीउ इलाइक़ो इस्लाम जे अवाली दौर खां वठी टालपुरनि जे दौर ताईं मशाइख़ अहलुल्लाह जो मर्कज़ रहियो आहे। शाह साहिबु अंगलाज हिन रस्ते सां वियो हो जंहिं गंजे टकर ते रूहानी इसरार बि ॾिठा। हिन टकरी ते घणनि ई बुज़ुर्गनि मजज़ूब वजद ऐं मस्ती जे राह जा सालिक करामतुनि जा कामिल वली थी गुज़रिया आहिनि, जिन में ही बुज़ुर्ग निहाल शाह नूरी बाहे ऐं दरवेश छुटो बदीण वलद राहू ऐं ॿिया पिणु हिन इलाइक़े सां तालुक़ु रखनि था। तमामु ख़ूबसूरत शानदार इलाइक़ो आहे। हेॾो ही पहाड़ियूं नज़र अची रहियूं आहिनि। हीअ असां बुलंदी ते आहियूं। हेठि ही जेके कुझु दुकान आहिनि ऐं हिन पासे ही सरसब्ज़ बनियूं फसल नज़र अची रहिया आहिनि। हिन पासे टंडो मोहम्मद ख़ान 15-20 किलोमीटरनि ते आहे, जॾहिं की हिन पासे हैदराबाद जो शहरु आहे। तमामु सरसब्ज़ो बि आहे त किथे पहाड़ियूं बि आहिनि। इन बुज़ुर्गनि जे कमाल जे करे हिते रौनक मतल आहे।